हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, वक़्तु जेकॾहिं भलो आहे न, ख़ुदा जो कसम सभु भला आहिनि। वक़्तु जेकॾहिं ख़राबु आहे न, त यादि रखिजे जवान जी औलाद। ख़राब वक़्त में सभु नस्ली बीहंदई, बेनस्ली ॻोल्हिया बि न लभंदई। जेकॾहिं नस्ली बीठा हुजनि न बुरनि वक़्तनि में, वरी उन्हनि में का उमेद न सम्झिजे। बुरो वक़्तु छा जे लाइ ईंदो तो ख़बर आहे? इंसान खे पंहिंजी औकात यादि ॾियारण लाइ। जेकॾहिं तुंहिंजे मथां आयो आहे न, थोरे वक़्त जो इंतज़ार कर, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम उन खां वधीक भलो वक़्तु बि तुंहिंजे मथां नाज़िल कंदो।